सोनी सिंधड़ी सारिया के टपाल मेजबान की तरफा टपाल मेजबान सिंध जो मान आशने जमालो आई टपाल मेजबान सिंध जो शान आशने जमालो जश्ने जमालो बहपन जूं बरसातियों थींदियूं जश्ने जमालो पंहिंजनि सां मुलाक़ातियूं थींदियूं जश्ने जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान जश्ने जमालो टपाल मेज़बान जश्न जमालो जेकबाबाद 23 जनवरी खमीस ते शाम जो 6 वॻे ॾिसण न विसारींदा पंहिंजे पसंदीदा टीवी चैनल सिंध टीवी ते।